खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खाहोड़नि खे पंध जो। तव्हां सभिनी हाल में वेठल मौज़िज़ महिमाननि खे भलीकार बि चऊं था ऐं स्टेज ते असांजा जेके महिमान आहिनि, असां चाहींदासीं त जेके पोइ हिते कुझु महिमान आहिनि जेकॾहिं आॾो हलियाईंदा त असांखे वधीक सुठो लॻंदो, ख़ुशी थींदी। जेके हिन पासे बि वेठल आहिनि, जेकॾहिं आॾो अची वेंदा त असांखे वधीक मुखातिब थियण में बि सहूलियत थींदी। तव्हां सभु ॼाणो था त असांजो जेको हीउ अॼोको सेशन आहे उहो जेको किताबु सिंधी ॿोली जी नाले वारी शख़्सियत, घण पासाई शख़्सियत मोहतरम अनवर पीरज़ादे साहिब जे हवाले सां संदुसि नंढे फ़र्ज़ंद अमर पीरज़ादे, जेको पाण बि सिंधी ॿोली जो नाले वारो शाइर आहे, उन लिखियो आहे। बाबा अनवर पीरज़ादो जे नाले सां उन जे हवाले सां अॼु असां डिस्कशन कंदासीं। ऐं असां सां जेके गुफ़्तगू में शामिल अॼु ॿ महिमान आहिनि, उन्हनि जो मां तारुफ़ु शायदि मां सम्झां थो मैडम महताब अकबर राशिदी जहिड़ियुनि शख़्सियतुनि जो जेको तारुफ़ु हूंदो आहे उहो नालो ई उन्हनि जो वॾे में वॾो तारुफ़ु हूंदो आहे। हिकु ई वक़्तु केतिरनि ई शोबनि सां उनजो तालुक़ु सियासी समाजी हवाले सां उनजो हिकिड़ो तमामु वॾो कंट्रीब्यूशन, इल्मी ऐं अदबी हवाले सां उनजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन। हिकिड़ी कहाणीकारा तौरु मैडम कहाणियूं त एॾो वक़्तु अॻु में लिखियूं आहिनि जो शायदि पाण खे बि मां सम्झां थो मैडम खे पुराणे दौर जी ॻाल्हि यादि हूंदी त कहाणियूं लिखंदी हुअसि कॾहिं। सो ईअं खोड़ सारा हवाला। ऐं हिन वक़्तु सिगा जी चेयरपर्सन आहे मैडम, ऐं सिंधी ॿोली सिंधी माण्हुनि जे लाइ उनजी जाखोड़ जुस्तजू जेका आहे उहा हर पल असांखे नज़र अचे थी मुख़्तलिफ़ मीडिया जे सोर्सिस जे ज़रिए। सो मैडम तव्हांखे असां भलीकार चऊं था हिन सेशन में। ऐं ॿियो असांजो जेको हिन प्रोग्राम में स्पीकर आहे उहो आहे अमर पीरज़ादो। अमर पीरज़ादो जेके जदीद सिंधी शाइरी में उभरी आयल नौजवान आहिनि, उन्हनि में उनजो तमामु अहम नालो ऐं हवालो आहे। ख़ासि तौर ते नज़्म जो तमामु सुहिणो शाइर आहे। ऐं अनवर पीरज़ादे साहिब जो जेको शाइरी वारो सुञाणप जो हवालो आहे उनखे हुन जारी रखियो आहे। अनवर पीरज़ादे साहिब जो मशहूरु नज़्म ए चंड भिटाईअ खे चइजां, ए चंड भिटाईअ खे चइजां, जंहिं राति में तोथे बेत चया सा राति अञा बि जारी आहे। ऐं सिज जिंगायूं कोन छॾियूं हीउ पंथ परे जो वारी आहे। मां कंहिंसां पंहिंजा सूर सलियां ए चंड भिटाईअ खे चइजां। मां चाहियो पिए त सॼो नज़्म पढ़ंदुसि, पर सेशन जो असांजो टाइम घटि आहे, कोशिशि कंदुसि त मां घटि ॻाल्हायां ऐं तव्हांखे वधीक मौक़ो ॾियां। अमर, मुंहिंजो पहिरियों सुवालु तव्हां खां हूंदो त हिन किताबु जेको यकीनन तव्हां कुझु वक़्तु अॻु में सोशल मीडिया जे ज़रिए शेयर कयो हुयो त मां अनवर पीरज़ादे साहिब ते किताबु लिखां थो ऐं अॼु साबिया जे रूप में उहो असांजे हथनि में आहे किताबु। त पहिरियों त मां चाहींदुसि त हिन किताबु लिखण जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो या कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां तव्हां गुज़रियो, उहो असांखे थोरो हाल अहिवाल ॿुधायो। जी महिरबानी रिज़वान, ऐं महिरबानी सिंध लिटरेचर फेस्टिवल जिन ही बुक लॉन्च जो सेशन रखियो आहे। रिज़वान बाबा जेको हो उहो हिकु इंतिहाई जेको आहे सेल्फलेस क़िस्म जो माण्हू हो। हू पंहिंजी पज़ीराई ऐं पंहिंजे बारे में लिखणु या पंहिंजनि किताबनि छपाइण वारी जेका जिदोजहद या रेस हूंदी आहे अक्सर अदीबनि में, उन्हनि में न हो। न सॼी उमिरि सिर्फ़ु सिंध ते किताब में तव्हां लिखियो आहे त साईं पंहिंजी तारीफ़ ते स्ट्रेस में हलियो वेंदो। सो सॼी उमिरि उन सिंध ते कमु कयो ऐं कमु ई कंदो रहियो। त उन जे लाॾाणे खां पोइ असां अनवर पीरज़ादो अकेडमी ठाही, उन जा किताब छपाया, उन ते कॉन्फ्रेंसिस कयूं, उन ते मेलाप कयूं पिया। पर हुन जी शख़्सियत खे डॉक्यूमेंट करणु, हुन जी शख़्सियत ते लिखणु, असां हिकिड़ो किताबु कंपाइल कयो हो, तूं केॾो दूरि हलियो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ राइटर्स जा हुन ते लिखियल लेख शामिल आहिनि। पर इंडिविजुअली हुन जी शख़्सियत ते को किताबु न हो। बावजूदि उन जे त हिते मोहम्मद अली पठाण वेठो आहे, उहो उन ते नाविल लिखी रहियो आहे, स्वानई नाविल शाइराणे अंदाज़ में। अनवर अबड़ो हुन जे ते कमु करे रहियो आहे। पर मूंखे ज़रूरत महसूसु थी त मां कुझु मज़मून लिखिया, शाइरी कई, पर मां चयो हुन जी शख़्सियत ते हिकिड़ो किताबु लिखणु घुरिजे। ऐं उहो ख़्यालु इनिशियली ज़ाती हवाले सां हो त मूंखे जेके उन सां अटैचमेंट आहे उहा छाजे करे आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे माण्हुनि खे ख़बर हुजणु घुरिजनि। पर पोइ जॾहिं मां किताबु लिखणु शुरू कयो त मां इहो ज़रूरत महसूसु कई त हुन जी जेका मल्टी डायमेंशनल शख़्सियत आहे उहा साम्हूं अचे ऐं उन में हुन जा कंट्रीब्यूशन्स साम्हूं अचनि।
मिसाल हू जेकॾहिं भिटाईअ जो पारखू आहे त उन छा कयो भिटाईअ लाइ, जेकॾहिं सिंधु दरिया जो केस विढ़ियो अथई त उन में उनजो कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे, उन गज़ेटियर्स लिखियूं आहिनि त छा उन खां अॻु केतिरियूं गज़ेटियर्स लिखियूं वियूं ऐं हुनजो रोल छा आहे, सहाफ़त में उन छा कयो, त उनजो हाव पार्ट जेको हो उहो मां हुन में मुंहिंजो फोकस रहियो। ऐं हिन किताब में केतिरा अहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते पहिरियों भेरो लिखियो वियो आहे, हुनजी कंपेयरिंग ते, हुनजे गज़ेटियर्स जे कम ते, हुनजो नक़ाद वारो पासो, हुनजो मुतरजम हुजण वारो पासो, त हिन खोड़ सारा अहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि जेके फस्ट टाइम माण्हुनि खे लिखत जी सूरत में मिलंदा। ॿियो वरी अनवर पीरज़ादो जेको आहे, असांजो दोस्त जामी चांडियो चवंदो आहे त अनवर पीरज़ादो जेतिरो ऑफलाइन कचहरियुनि में या दोस्तनि जे दिलनि में आहे उनजो 10% किताबनि में आहे। सो उहो कहिड़ो मोहन जो दड़ो आहे जंहिंखे खोटाईअ जी ज़रूरत हुई, त इन लाइ पोइ मां बाबा जे कुझु वेझनि दोस्तनि सां पर्सनली वञी मिलियुसि, उन्हनि सां फ़ोन ते राब्तो करे उन्हनि खां उहे ॻाल्हियूं पुछियूं उनजे जेल जे साथियुनि खां। त हाणे जीअं महेश कुमार जन उन सां जेल में रहिया त उन्हनि जा इंटरव्यूज़ कया, त उहे शयूं पोइ मां हिकिड़े क़िस्म जो रिसर्च ओरिएंटेड वर्क थींदो वियो ऐं हे किताब पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो वियो ऐं ख़ुदि मुंहिंजी मालूमात में खोड़ इज़ाफ़ो थियो जॾहिं मां दोस्तनि खां इंटरव्यू कया ऐं शयूं पढ़ियूं। त मां इहो थो सम्झां त हीअ अनवर पीरज़ादे जी शख़्सियत ते लिखियलु को आख़िरी किताब न आहे, पर इहा मां हिकु शुरूआति कई आहे ऐं मां बि हिन में इज़ाफ़ा कंदुसि ऐं जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि हुनजी शख़्सियत ते लिखणु घुरिजे त जीअं हिकु ओवरऑल शख़्सियत हुनजी साम्हूं अचे। ऐं हिकु ॻाल्हि ॿी जेका मां सम्झां थो तव्हां सां हुन ॾींहुं ॻाल्हि पई थिए त तव्हां पिया चओ त अनवर पीरज़ादो जीअं त मल्टी डायमेंशनल हो ऐं सिंध जा सभु मौज़ू ॼण त हिन किताब में अची विया आहिनि, त हिन किताब मां हिकिड़ो मैसेज इहो मिलंदो त तव्हां जॾहिं किताबु पढ़ो था त 70s खां वठी 2007 ताईं जेका सिंधी सोसाइटी आहे उन में जेको अनवर पीरज़ादे जो रोल आहे उहो साम्हूं ईंदो ऐं उहो उनजे हर फ्रंट ते साम्हूं ईंदो, उहा सियासी फ्रंट हुजे, उहो सहाफ़ती फ्रंट हुजे, उहो आर्कियोलॉजी हुजे, उहा सिंधी अदबी संगत हुजे, उहा ॻोठ में सुजागी हुजे, उहा औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि हुजे, उहो सिंधु दरिया हुजे, उहो थर हुजे, त उन सॼी सोसाइटीअ में हुनजो रोल जेको आहे उहो वाज़ह तौर ते साम्हूं थो अचे। इन लाइ हू हिकु घण पासाई शख़्सियत हो। वॾी महिरबानी अमर। यकीनन अनवर पीरज़ादे साहिब जी जेका शख़्सियत आहे उहा घण पासाई शख़्सियत आहे ऐं जॾहिं तव्हांजो हीउ जेको किताबु पढ़ण जो मौक़ो मिलियो त इहो बि फ़ैसिलो न पए करे सघियासीं त उनजी शख़्सियत जो जेको घणो हावी पासो आहे उहो कहिड़े शोबे ॾांहुं आहे, छो त उन जॾहिं बि जिन बि शोबनि में कमु कयो आहे उहो ॾाढो निमाया आहे ऐं क़ाबिल तारीफ़ आहे। मैडम मां तव्हां खां सुवालु पुछणु इहो चाहींदुसि त अमर ज़ाहिर आहे त हिकिड़ो अदीब आहे, शाइर आहे, लेखक आहे, पर अनवर पीरज़ादे साहिब जो फ़र्ज़ंद बि आहे ऐं तमामु प्यारो फ़र्ज़ंद, नंढो फ़र्ज़ंद वरी तमामु प्यारो बि हूंदो आहे। त हुन जॾहिं पंहिंजे वालिद साहिब ते हीउ किताबु लिखियो आहे त उन छा उन जे सभिनी शोबनि सां पूरो इंसाफ़ करे सघियो आहे या उन में महसूसु थिए थो त हिकिड़ो न सिर्फ़ु तासराती अंदाज़ आहे पर रिसर्च ओरिएंटेड हिकिड़ो कमु बि आहे? पहिरीं त ज़रार नोट करे त नंढो पुटु सभिनी खां वधीक प्यारो हूंदो आहे। वॾो पुटु काॾे वियो, विचो त ॻाल्हाए कोन थो वीचारो। तव्हांजो सुवालु इन करे अहम आहे त शायदि इहो एक्सपेक्ट कयो वञे, शायदि इहा उमेदु रखी वञे त हीउ जेको किताबु आहे हिन जे अनवर पीरज़ादे जे पुटु लिखियो आहे त उहो इंतिहाई जज़्बाती हूंदो, थी सघे थो त हुन जा पंहिंजा जज़्बात उन ते हावी थी वञनि, हुन जे कम ते। हुन कमु नंढड़ो कयो हुजे पर हुनखे वॾो इनलार्ज करे ॾेखारियो हुजे। पर हिन किताब जी सभिनी खां वॾी ख़ूबी इहा आहे त हिन में तव्हांखे अमर हुन जे पुट जहिड़ो घटि नज़र थो अचे, हिकिड़ो रिसर्चर वधीक नज़र थो अचे, हिकिड़ो अणधुरियो जीअं शख़्स हूंदो आहे, हिकिड़ी शइ ॾिसी ऐं उन ते पंहिंजी राय घटि पर आम तरह सां जेका शइ जीअं आहे उन तनाज़ुर में हुन पेश करण जी कोशिशि कई आहे। हिन किताब जी ॿी ख़ूबी मां इहा चवंदसि त जेके हुन जी शख़्सियत जा पासा कुझु असांखे ख़बर हुई जॾहिं हू असांजे साम्हूं हुयो, हुन कुझु लिखियो पिए एज़ अ राइटर,
कुझु लिखियो पे हिकु सहाफ़ी जी हैसियत सां, हिकु लिखियो पे हिकु एक्सप्लोरर जी हैसियत सां, पंहिंजो तनाज़ुर सफ़रनामा शाह खे सम्झणु, यानी हिकिड़ी आस्पेक्ट कोन हुयो, बेशुमार आस्पेक्ट्स हुया, पर हू हिकु इंसानु कीअं हुयो, पंहिंजे घर भातियुनि सां हुनजी रवैयो कहिड़ो हुयो, केतिरनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी जेसि ताईं की हू हुते मौजूदु न हुजनि, त हुन उहे जेके पासा ॿुधाया आहिनि उहे तमामु अहम आहिनि। ऐं तव्हां यकीन ॼाणो हे किताबु पढ़ंदे पढ़ंदे खोड़ दफ़ा मां मुंहिंजे अखियुनि में पाणी हुयो, मां सची ॻाल्हि त मां रोई पियसि। हिकिड़ो जेको चैप्टर आहे हुनजो माउ जी दिलि रखंदड़ पीउ, तव्हां पढ़ी ॾिसो त तव्हां जंहिं जो पीउ हलियो वियो आहे उहो माण्हू शायदि जज़्बात ते क़ाबू न रखी सघे। त मां हिननि ॿारनि जी इन हिमत ते दाद थी ॾियां त हू पंहिंजो अहिड़ो पीउ विञाए वेठा आहिनि, जेकॾहिं हू हिन महिल हुजे हा त हिननि जी ख़ुसूसियात ते, हिन जे अचीवमेंट्स ते, हिन जे कामयाबियुनि ते अलाए केतिरो फ़ख़्रु करे हा। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका अहम आहे उहा हिकिड़ी आम तरह सां मूंखे ईअं लॻंदो आहे त जीअं घाटो वणु हूंदो आहे, बड़ हूंदो आहे, उनजी छांव में पैदा थियल वण उसरी न सघंदा आहिनि, पर तव्हां इहो सोचो त अनवर पीरज़ादे जे टिनी ॿारनि हेतिरी क़दावर शख़्सियत वारे पीउ हुअण जे बावजूदु पंहिंजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त क़ाइमु कई आहे। जेकॾहिं ज़रार आहे त हिकिड़े सहाफ़ी जी हैसियत सां ज़रार सुञातो थो वञे, जेकॾहिं ज़ैद आहे त हुन PhD कई, ॿाहिरि वियो, हू पंहिंजे उन तहक़ीक़ी ऐं जेको एकेडमिक कमु आहे उन में हुन पंहिंजो नालो कढियो आहे, पर उन खां अलावा बि शाइरी करणु, मौज़ूआत ते लिखणु, हुनजो नालो अलॻि सुञातो थो वञे। अमर जेको आहे पंहिंजी नौकिरी फार्मासिस्ट बि करे थो, पर अदब ऐं इल्म में ऐं शाइरीअ में हुनजी पंहिंजी शनाख़्त आहे। त इहे टे ॿार उसरिया आहिनि हिकु अहिड़े शख़्स जे पाछे में जेको मल्टाए डायमेंशनल हुयो। असां जॾहिं चऊं था मल्टाए डायमेंशनल त असां उन डायमेंशन्स जो शायदि अञा बि अहातो न करे सघूं त हुन जी डायमेंशन्स कहिड़ियूं हुयूं। छा हू रुॻो हिकिड़ो सुठो सहाफ़ी हुयो, छा हू रुॻो हिकिड़ो सैलानी हुयो, छा हू शाह जो पारखू हुयो, छा हू हिकिड़ो फेमिनिस्ट हुयो, छा हू दरिया ते कमु करण वारो माण्हू हुयो, छा हू जबल झांगण वारो माण्हू हुयो, छा हू हिकिड़े हिक ॿिए खे उत्साह ॾेई खणी वञे वारो माण्हू हुयो, छा हुन जी जेका कम्युनिस्ट सोशलिस्ट थिंकिंग हुई त सिर्फ़ु हुनखे असां कम्युनिस्ट करे सम्झूं। what type of a man he was. So, you know, it is beyond one person's comprehension to explain Anwar Pirzado as such. मूंखे हिकिड़ो मौक़ो मिलियो ऑफ एंड ऑन, त मां उन्हनि सां मिलंदी रहंदी हुयसि। डिफरेंट सेक्रेटरी कल्चर जॾहिं वई हुयसि त उन में मां हिकिड़ो कमु इहो कयो हुयो त हुननि जो अलाए हिकिड़ो दिमाग़ में इहो हूंदो आहे त तव्हां रिवायतुनि खां हटी कमु कयो। सो मां जिते वियसि उते थोरो मिड़ई हेॾे होॾे कंदी हुयसि त बाबा इहो न हीअं थियणु खपे। हिकिड़ी रिवायत इहा बि हूंदी हुई कल्चर डिपार्टमेंट शाह जे लतीफ़ जे मेले में, त शाह जा जेके सुर हूंदा हुया उन्हनि सुरनि ते हर साल हू मकाला लिखाया वेंदा हुया ऐं उन्हीअ गरजाणीअ में जेका अदबी गरजाणी हुई उन में उहे मकाला पढ़िया वेंदा हुआ। उहे वरी नेक्स्ट ईयर जे वरी किताबु छपबो हुयो, उन में उहो हिकिड़ो तहक़ीक़ी कमु हूंदो हुओ। पर मां उनखे थोरो बदिलायो, उहे जेके मकाला लिखिजी आया हुया मां उन्हनि खे न पढ़ायो, उन्हनि खे गॾु कयोसीं, चयोसीं इहे मकाला छपिजी ईंदा। पर मां चइनि माण्हुनि खे, सिर्फ़ु चइनि माण्हुनि खे हिकिड़ो चयो टास्क इहा ॾिनी त उहे उन्हनि खे मुख़्तलिफ़ मौज़ूआत ॾिना त तव्हां शाह जे हिन आस्पेक्ट ते, लाइक डॉक्टर बलोच खे हिकिड़ो टॉपिक ॾिनो ऐं अली अहमद ब्रोही खे ॿियो टॉपिक ॾिनो, अनवर पीरज़ादे खे टियों टॉपिक ॾिनो ऐं चौथो मां सम्झां थी केरु मूंखे ज़हन में नथो अचे, जस्ट 4 पीपल। ऐं उन्हनि खे इहो टॉपिक ॾेई इहो चयो त इन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते हू ॻाल्हाईंदा ऐं साम्हूं वेठल माण्हू उन्हनि खां सुवाल पुछंदा ऐं उन्हनि खे एतिरो टाइम ॾिबो जो हुननि जो मकालो बि पढ़ियो वञे ऐं माण्हू सुवाल जवाब बि कनि त उन्हनि खे वधीक फर्दर तव्हां एक्सप्लेन करे सघो। मूं ते अदीब नाराज़ थिया उहे जेको लिखी ईंदा हुया, पर उन में छा हुयो त उन में घणो करे मकालनि में हिकु जहिड़ा ई हूंदी, हिकिड़ो ई सुर
उन ते तव्हां लिखो था साॻी ॻाल्हि ऐं उन्हनि खे कोई उन में हमेशह इहा ॻाल्हि तव्हां ॾिसंदा हूंदव त चवंदा आहिनि जल्दी कयो वक़्तु कोन्हे, त भई उहे हेॾो लिखी आया आहिनि त पोइ जल्दी कयो वक़्तु कोन्हे छा मतिलबु। इन करे मां उनखे ख़तमु करे ॿिए सां नाराज़ थिया ऐं मूंखे चवणु लॻा हीअ कहिड़ो कमु आहे, हीअ कहिड़ी फज़ीलत आहे, असां लिखी आया आहियूं। आई एम सॉरी, पर हिन साल तव्हां पढ़ंदव न, तव्हांजा मकाला छपबा ज़रूरु। पर उहे जेके 4 मकाला हुआ उहा एतिरा कॉम्प्रिहेंसिव हुआ, माण्हुनि खे सोचण जी हिकिड़ी राह मिली, उन्हनि को ख़्यालु ॾिठो ऐं उन जे मुतालिक़ हुननि माण्हुनि खे सवाल करण जो मौक़ो मिलियो। त उते मुंहिंजी शनासाई थी अनवर पीरज़ादे जो। मां सिर्फ़ु तॾहिं नालो ॿुधो, घणी ॼाण सुञाण न हुई, पर पोइ ऑफ एंड ऑन कल्चर डिपार्टमेंट जी सेक्रेटरी जी हैसियत सां ऐं उनखां वॾे में वॾो साथ असांजो रहियो जॾहिं हू सिंध एक्सप्लोरर वारो किताबु हुन लिखियो। एक्चुअली इट वॉज़ अ गज़ेटियर, उनखे नालो इहो ॾिनो हुयो जंहिंमें शमशेर हुन सां गॾु हुयो। ऐं मां उन्हनि खे इहा टास्क ॾिनी त तव्हां महिरबानी करे हिन ते कमु कयो। पूरो साल हू हुते रहिया, उन्हनि कमु कयो, उन्हनि खे मां कीअं कंफर्टेबल माहौल में रखियो। MPA हॉस्टल में उन्हनि खे कमिरो वठी ॾिनुमि, मुंहिंजे डिपार्टमेंट जा माण्हू उन जी ख़िदमत में हूंदा हुया, शाम जी चाकरी वधीक हूंदी हुई, खाधो पीतो वग़ैरह वग़ैरह। पर मूंखे इहो हुयो उन्हनि खे कंप्यूटर पहुचाइणु, उन्हनि खे कंफर्ट ॾियणु। मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो घर न वेंदो हुयो, छो त घर मां अचणु वञणु ॾुखियो हुयो उन लाइ, ऐं उहो एॾो वॾो कमु करे विया। ऐं पर इत्तेफ़ाक़ इहो थियो जो मुंहिंजो ट्रांसफ़र थी वियो। मूंखे डपु हूंदो हो हमेशह, मां चवंदी जल्दी कयो, हू गवर्नमेंट जा खाता आहिनि, केॾी महिल बि ट्रांसफ़र थी वेंदो, इहो प्रोजेक्ट अध में रहिजी वेंदो। मुंहिंजा ख़र्चा सही साबित थिया ऐं मुंहिंजो ट्रांसफ़र थी वियो। हाणे ट्रांसफ़र थी वियो त मां छा पे करे सघियसि। MQM जो एडवाइज़र अची वियो, हो किथां इहो किताबु छपजणु ॾे। सो एनीवे, वरी थैंक्स टू मुमताज़ शाह जेको हिन महिल चीफ सेक्रेटरी आहे, शायदि रिटायर थियण वारो आहे, हुन इन कम खे हथ में खयो, हुन इन कम खे हथ में खणी छपरायो। ऐं मुंहिंजो जेको प्रीफेस लिखियलु हुयो जीअं जो तीअं उहो छपराए, उन में जेको अनवर जो प्रीफेस हुयो उहो छपियो वियो। मां प्रीफेस शायदि न लिखियो, अनवर जो उहो प्रीफेस उन में छपियो वियो। ऐं सिंध इतलात खाते जा शुक्रगुज़ार आहियां मां जो हुन इहो किताबु छपराए पधिरो कयो जीअं जो तीअं, जेको अॼु हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे तव्हांजी सिंध ते। ऐं सभिनी खे मां इहा एडवाइस कंदी आहियां त जीअं गज़ेटियर्स पढ़िबा आहिनि, सिंध खे सम्झणो अथव त तव्हां महिरबानी करे हीअ किताबु पढ़ो, ओसि ताईं जेसिताईं हुननि लिखियो आहे। त चवण जो मतिलबु हो त रुॻो हिकिड़ो ई कमु न हुयो हुनजो। म्यूज़िक ते हुन वॉइसिस जेको आहे सो ग्रुप ठाहियो हुयो, आसा तंज़ीम जो बैकबोन हुयो। उन खां अलावा जेको खीरथर ते उन रिमोट कंपनी ऐं उन हिसाब सां कमु कयो आहे 2002 में, माउंटेन्स डे मल्हाइण जी आइडिया, रिसर्च स्टडी जेका आहे कंबाइंड जेका हुननि गॾिजी कई हुई इन ते खीरथर ते, जंहिंमें MH पंवर साहब, हाकिम अली शाह बुखारी हुयो, बदर रबड़ो हुयो, अनवर पीरज़ादो हुयो। कुते जी क़बर छा हुई उनजो तारुफ़ असांखे अञा ताईं ख़बर कान्हे, कुते जी क़बर छा हुई या कुते जी क़बर छो ठही। मे बी इट्स अ फोक स्टोरी, इट्स अ लॉजिकल, कुझु बि हुई, पर उन ते रिसर्च करणु केतिरो उहो दिमाग़ु हूंदो जेको इहो सोचींदो हूंदो। उन खां पोइ उन माण्हुनि खां घुमी फिरी राय मालूम कई, बाबा छाजी कुते जी क़बर। पोइ उनखे हिकिड़ी लोक कहाणी पिया ॿुधाइनि, उहो मां न ॿुधाईंदसि, ड्रेक थी वेंदी। उन खां पोइ भिटाईअ ते केतिरो कमु कयो अथई। रेडियो ते उन ते 20 क़िस्तूं जेके हुयूं अभ्यास वारियूं, रेडियो ते प्रोग्राम करणु भिटाईअ जे लाइ। ऐं उन खां अलावा फेमिनिस्ट हुयो। हाणे फेमिनिस्ट थियणु कोई कॉन्सेप्ट कोन हुयो त हिकिड़ो मर्द हिन माशरे में फेमिनिस्ट थो थिए पियो, माना उन ते छाप लॻे त हीअ त मॼू आहे। आम तरह सां औरतुनि जी ऐं ज़ालुनि जी जेके ॻाल्हि या औरतुनि जो ज़ाल जो ख़्यालु रखण वारो मर्द मॼू सॼो वेंदो आहे, यानी तूं मर्दानगी न आहे तो में। हुन कॉन्सेप्ट चेंज करे छॾियो। मर्दानगी इहा हुई त औरत जो ख़्यालु रखे, ज़ाल जो ख़्यालु रखे, नियाणियुनि जो ख़्यालु रखे, भेनरुनि जो ख़्यालु रखे। ऐं हुन इहो कॉन्सेप्ट सिर्फ़ु चयो न, हुन पूरो करे रख। पंहिंजे 3 घर जे औरतुनि खे हुन चयो तव्हांखे पढ़णो आहे, तव्हांखे पढ़णो आहे। हिकिड़ी टीचर थी जंहिं उते स्कूल में पढ़ायो, ॿी डॉक्टर थी, ऐं टी छा थी, शाइरा बि थी, टीचर बि थी। ॿुधायो त तव्हांखे इहे मर्द ॿलड़े जी, नंढड़ो ॻोठु
हिकिड़ी रिएक्शनरी हिकिड़ी असांजी सोसाइटी उन में ही कहिड़े क़िस्म जो माण्हू हो जेको उभरी आयो, रुगो घर जे औरतुनि सां हुन शुरू कयो, माना पाण कयईं तॾहिं ॿियनि खे ख़बर पई त रुगो ॻाल्हियूं कोन्हनि, असां वटि असां वॾा फेमिनिस्ट ॾिठा आहिनि जेके ॿाहिरि औरतुनि जे लाइ फेमिनिस्ट आहिनि, ॿियनि मायुनि लाइ फेमिनिस्ट आहिनि, पंहिंजे घर जी औरतुनि जे लाइ उहे डिक्टेटर्स आहिनि। वॾी महिरबानी मैडम, वरी तव्हां ॾे ईंदासीं ऐं इहो वाक़ई सच आहे त अनवर पीरज़ादो साहिबु अमली तौर ते फेमिनिस्ट हुयो ऐं उहो जेके मैडम ॻाल्हियूं कयूं उन्हनि मां बि साबित आहे, असांजे पाण खे बि ज़ाती तौरु ख़बर आहे। ऐं ॿलड़े जी जहिड़े ॻोठ खे जेकॾहिं तमामु वॾी सुञाणप ॾिनी त उन में ॿियनि सां गॾु अनवर पीरज़ादे साहिब जो तमामु वॾो कमु ऐं किरदारु आहे। अमर, मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि, मज़हर अब्बास खे इंटरव्यू ॾींदे अनवर साहिबु चयो हुयो त पाकिस्तान जो जेकर नओं नालो हिन वक़्तु हुजणु खपे त उहो इंडस, लोअर इंडस वैली हुजणु खपे। ऐं अनवर साहिबु अक्सर प्रोग्रामनि में इहो चवंदो बि रहंदो हो ऐं उहो वरी वरजाईंदो रहंदो हो, मोहम्मद अली साहिबु वेठो आहे हिते, त जेकर मुंहिंजी दिलि थी चवे त सॼी दुनिया खे सिंध करे छॾियां, त उहो सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो आशिक़ हुयो, सिंध परस्त माण्हू हुयो। ऐं वरी पोइ उनजे शख़्सियत जूं जेके मां ॾिसंदो आहियां त अलॻि अलॻि क्वालिटीज़ जेके आहिनि उहे तव्हां में सभिनी में अलॻि अलॻि आहिनि। जीअं मैडम बि ॻाल्हि कई त तव्हां शाइरीअ वारो पासो उनजो वरितो ऐं भाउ ज़ैद जेको आहे हिकिड़े मुहक़िक़ वारो पासो वरितो ऐं भाउ ज़रार वरी सहाफ़ी वारो पासो वरितो, पर भाउ ज़रार वरी आर्कियोलॉजी में बि मास्टर्स कई आहे, त उहो पासो बि इहे सभु पासा जेके बि आहिनि त उन्हनि जो तव्हां हिन में तफ़सील सां ज़िक्र बि कयो आहे किताब में। त हाणे जेको नौजवान आहे जेको इन्हनि मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करणु चाहे थो, हिन किताब मां उनखे कहिड़ो छा हासिलु थींदो, उनखे कहिड़ो उत्साह मिलंदो? महिरबानी रिज़वान, इन में जेका तव्हां सिंध सां हुनजी मोहबत जी ॻाल्हि कई ऐं जेका फेमिनिज़म जी ॻाल्हि कई उन ते मां तव्हांखे हिननि मां कुझु टुकड़ो पढ़ी ॿुधाइणु चाहींदुसि। पर असुल में हुन जेको आहे न सिंध, हुनजी तव्हां लाइफ ॾिसो त हुन सिंध ते हिकु सोशल साइंटिस्ट थी कमु कयो आहे। जेका इहा ॻाल्हि आहे न त हू सहाफ़ी हो, हू आर्कियोलॉजी हो, हू शाइर हो, हू भिटाईअ जो पार्क हो, हुन लाइ इहे शयूं मैटर न कंदियूं हुयूं। हुन सिंध खे सॼो रीडिस्कवर कयो, सिंध कीअं हुजणु घुरिजे, पोइ हुन लाइ जेके बि महाज़ हुआ, जेके बि फ्रंट्स हुआ, उहे हुन इस्तेमालु कया। ऐं इहे शइ हिन किताब में इहा बि शइ आहे त हिकिड़ो त शोभा आहिनि, पर हुनजी हिकु माण्हूअ मैन टू मैन कम्युनिकेशन जेका आहे, मां हिन में लिखियो आहे त हुन हिकिड़ो नसुल पैदा कयो जेको सहाफ़त में वियो, जेको आर्कियोलॉजीअ में वियो, जेको अदब में वियो, ऐं उहे सभई हुन जा शागिर्द जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ फील्ड्स में अॼु कमु करे रहिया आहिनि। अॼु जेकॾहिं तव्हां के सहाफ़त में महेश कुमार कमु थो करे, इमदाद चांडियो कम्युनिस्ट पार्टीअ में आहे, त फैज़ पीरज़ादो ऐं शाह मोहम्मद वेठा आहिनि, इहे पंहिंजे अदब में कमु था कनि, मोहम्मद अली पठाण जेको आहे, इहे सभु हुन जा पैदा कयल हिकिड़ा शागिर्द आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु था कनि। ईअं ई हुन औरतुनि खे जेको कयो त हुन न सिर्फ़ु वॾनि फ्रंट्स ते, पर हिकु ॻोठाणी आम माईअ सां बि हुनजो जेको रिलेशन हूंदो न, त तूं बर्थ कर, तूं हे कर, त हुन हिकिड़ी सॼी समाज जी तश्कील जेका आहे उहो हुनजो मक़सदु हो। त उन में जे तव्हां चओ त मां हुनजे सिंध जे हवाले सां ऐं औरत जे हवाले सां मुख़्तसिर तव्हां हुन में पीस पढ़ी ॿुधायो। हा, हिकु भेरे असांजे घर सिंध ते थींदड़ हिकु वॾी कॉन्फ्रेंस जो ग्लेज़्ड पेपर ते प्रिंट थियल कार्ड पहुतो। मां बाबा खे चयो सिंध ते एॾी वॾी कॉन्फ्रेंस पई थिए, तव्हां त ज़रूरु वेंदव। बाबा चयो मां न वेंदुसि, हीअ स्टेज असांजी स्टेज न आहे, रुॻो सरकारी माण्हुनि जी आहे। बाबा वधीक चयो मूं ज़िंदगीअ में को बि अमल अहिड़ो नाहे कयो जेको मूंखे कंट्रोवर्शियल साबित करे। अनवर पीरज़ादो न सिर्फ़ु पंहिंजे फ़िक्र में पर पंहिंजे पोशाक मां बि सिंध जो आशिक़ नज़र ईंदो हो। 80 जे ॾहाके खां वठी हू पंहिंजे मामूल में ॻाढ़े रंग जी सिंधी टोपी पाईंदो हो। केतिरनि ई मौक़नि ते टोपीअ सां गॾु अजरक ओढ़ींदो हो, तॾहिं अञा टोपी अजरक ऐं एकता ॾींहुं मल्हाइण जो रवाजु न पियो हो। संदसि घर में पिणु सिंधी कल्चर ऐं सकाफ़त सां सलाहियल सोवेनियर ऐं तस्वीरूं हूंदियूं हुयूं। अनवर पीरज़ादे जे फ़िक्री सोच जो अभ्यास कजे थो त महसूसु थो थिए त तहज़ीब हुजे, सोशलिज़म हुजे, तसवुफ़ हुजे, हू सिंध खे ई उनजो बानीकार थो सम्झे। ईअं ई जेका औरतुनि जी तालीम जी ॻाल्हि थी हले, त उन ज़माने में हाणे उनजो पंहिंजे फैमिली ऐं ॻोठ में रोल ॾिसो।
उन ज़माने में हू उन्हनि टिनि न्याणियुनि खे इहा तालीम ॾींदो हो त अॻिते हली इहो इल्मु तव्हांखे ॻोठ में पखेड़णो आहे। उन वक़्तु जॾहिं हू भेण बेहश्त खे पढ़ाईंदो हो त खेसि हिकु ख़त में लिखे थो, भेण तूं ईअं तसवुरु कर त हींअर तूं 6हीं जमात पास करे 7वीं में आहीं, 8वीं में अखियूं अथई, यानी तोखे मुस्तक़बिल में हिकु मास्तरियाणी थियणो आहे। तूं हींअर पाण खे मास्तरियाणी सम्झ, उहो वक़्तु दूर नाहे जॾहिं तूं मर्दनि वांगुरु तालीम ॾींदे रोज़गार पिणु हासिलु कंदीअ। अनवर पीरज़ादे जी कोशिश सां ॿलड़ेजीअ में छोकिरनि जो प्राइमरी स्कूल खुलियो ऐं मीरा खे उन में नौकिरी मिली। अमेरिका में रहंदड़ बाबा जी दोस्त रिनकुअ मूंखे ॿुधायो त औरतुनि जी तालीम ऐं इहो स्कूल अनवर जो ख़्वाबु हो। इन स्कूल जो ज़िक्र कंदे अनवर इमोशनल थी वेंदो हो। अनवर पीरज़ादे जो पंहिंजी भाइटी ज़ुबैदा सां रिश्तो अनोखो हो। उन रिश्ते में माउ पीउ वारी तरबियत बि हुई, दोस्तनि वारी बेतकल्लुफ़ी बि हुई, हिकु उस्ताद वारी सरपरस्ती बि हुई, हिकु दानिश्वर वारी दूरंदेशी बि हुई, त हिकु आदर्शी इंसान वारी इनकलाबी सोच बि हुई। हुन पंहिंजे तसवुर जी रोल मॉडल औरत डॉक्टर ज़ुबैदा जे रूप में मुतारिफ़ कराई। हुनजी इब्तिदाई तालीम खां वठी मैट्रिक, इंटर ऐं चांडका मेडिकल कॉलेज ताईं हू उन सां हर मोड़ ते गॾु रहियो, उन जे दोस्तनि जो दोस्त थियो ऐं उन जी शख़्सियत बि ठाहींदो रहियो। उन सां एॾी मोहबत ऐं पंहिंजाइप सां पेश ईंदो हो जो ज़ुबैदा जा माउ पीउ बि बाबा जे फ़ैसिलनि जी मुखालफ़त न कंदा हुआ ऐं सम्झंदा हुआ त अनवर ई बहितरु सम्झंदो हूंदो ऐं वक़्तु अचण ते हर ॻाल्हि खे मुंहुं ॾेई वेंदो। उन दौर में पंहिंजे घर जे छोकिरीअ खे पढ़ाए, उनखे डॉक्टर कराए, हुन पंहिंजे इनकलाबी सोच खे अमली तौरु साबित करे ॾेखारियो ऐं पंहिंजे ख़्वाब खे अखियुनि आॾो साबिया थींदो ॾिठो। हुन न सिर्फ़ु ज़ुबैदा खे तालीम ॾिनी, उनखे अॻिते आंदो, पर हुनखे समाज सां कीअं उथणो वेहणो आहे, कीअं पाण खे पुरएतमाद रखिणो आहे, कीअं पब्लिक गॾिजाणनि में ॻाल्हाइणो आहे, कंपेयरिंग करणी आहे, जहिड़ा सबक़ ॾिना। ज़ाहिर आहे त इहे सलाहियतूं ज़ुबैदा में मौजूदु हुयूं, पर अनवर पीरज़ादे उन्हनि सलाहियतुनि खे उभारणु, उजारणु ऐं उनखे साज़गार माहौल ॾियण जो कमु कयो। ज़ुबैदा खे अनवर जे तसवुर ऐं जदोजहद वारी औरत जो अमली नमूनो चई सघिजे थो। डॉक्टर ज़ुबैदा इन करे डॉक्टर थी हुई जीअं ॻोठ जी का औरत वियम में गुज़ारे न वञे, पर उहा ख़ुदि जॾहिं शादी करे पेट सां थी त जहिड़े जे तकलीफ़ करे गुज़ारे वई। इहो अनवर पीरज़ादे लाइ वॾो सदमो हो। डॉक्टर ज़ुबैदा जे लाॾाणे खां पोइ अनवर पीरज़ादे ॻोठ वासनि सां मिली ॻोठ सुधार संगत जे प्लेटफॉर्म तां कोशिशूं करे पंहिंजे मदद पाण जे बुनियाद ते डॉक्टर ज़ुबैदा मेमोरियल डिस्पेंसरी इस्पताल ठहिराई हुई, जेका अॼु बि क़ाइमु आहे। वॾी महिरबानी अमर। यकीनन अनवर पीरज़ादे साहब जी शख़्सियत जा इहे मुख़्तलिफ़ पासा हवाला आहिनि ऐं अनवर साहब हमेशह नौजवाननि खे उत्साहींदो हुयो, जंहिंजो हिकिड़ो मिसाल मां बि आहियां। मूंखां अलाए केतिरा कम जेके अनवर पीरज़ादे साहब ईअं वरिता ऐं भिटाईअ ते ख़ासि तौर ते हू जॾहिं ॻाल्हाईंदो हो। टाइम असांजो पूरो थी वियो आहे तक़रीबन मां चाहींदुसि त मैडम खां हिकिड़ो तकड़ में सवाल हिन किताब जे हवाले सां मैडम कयां त अमर हिन किताब खे लिखणु जॾहिं शुरू कयो त हुन पाण ॿुधायो त मां तासराती अंदाज़ जो कमु करणु पिए चाहियो, पर हिन किताब अचण खां पोइ जॾहिं असां ॾिसूं था त उन में तव्हांखे उन में रिसर्च जा जेके बुनियादी हिकिड़ा उसूल आहिनि उन्हनि जो हिन केतिरो ख़्यालु रखियो आहे या उन्हनि पासनि खे केतिरो कवर कयो आहे? रिसर्च इन हिसाब सां त हिकिड़ी रिसर्च थींदी आहे, तव्हां किताब पढ़ी उन मां हवाला कढंदा आहियो। हिकिड़ी ओरल रिसर्च थींदी आहे, उनखे तव्हां इहो चओ त उन मौज़ू ते कोई माण्हू मौजूदु हूंदा आहिनि जेके पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। त उन्हनि जा जेके दोस्त मौजूदु हुया जिन सां हुनजो तालुक़ु हुयो, उन्हनि सां हिन इंटरव्यूज़ वञी कया आहिनि ऐं उन इंटरव्यूज़ जो तत्व कढी जंहिं बि मौज़ू ते जंहिं माण्हूअ ॻाल्हायो आहे, ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू हिकिड़े ख़ासि मौज़ू ते ॻाल्हायो हूंदो जेको उनजे दोस्त हुन में ॾिठो हूंदो, बहैसियत सहाफ़ी जे, बहैसियत इंसान जे, बहैसियत कंहिंजे। त उहा जेका शइ आहे उहा उन हिसाब सां उनजो रिसर्च या हिकिड़ी तहक़ीक़ी पहलू कढी ऐं उनखे किताब जो हिसो बणायो आहे। इहा सभिनी खां अहम ॻाल्हि आहे। त उन में जेको प्राइमरी रिसर्च सोर्सिस हूंदा आहिनि उनखे इस्तेमालु कयो आहे। भली सिखी न आयो हुजे त PhD में कहिड़ा कहिड़ा सोर्सिस कीअं इस्तेमालु थींदा आहिनि, पर पहिरीं प्राइमरी हूंदा आहिनि जेके तव्हां पाण खोटे कढो, ॿिया सेकेंडरी हूंदा आहिनि जॾहिं तव्हां किताब पढ़ी उन्हनि में पोइ तव्हां रेफरेंसिस ॾियो। सो हुन इहे ॿई कम कया आहिनि। किताब त हुननि ते हिननि पाण ई
उन जूं तकरीरूं जेको कुझु कयो वियो हिननि पाण छपराइनि ईअं हिननि खे एट द फिंगर टिप्स यादि आहिनि, पर माण्हुनि खां पुछी ऐं उन मां का शइ कढणु उहा रिसर्च जो प्राइमरी सोर्सिस हुया जेके हुन कढिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे इशारो अची जी वियो आहे। मैडम, हा, छो त ख़ुदा तव्हां हाफ़िज़ यकीनन चवण इहा ॻाल्हि सुठे तरीक़े सां सम्झी सघंदा हूंदो। अक्सर तव्हां हिते वेही ऐं प्रोग्राम कंडक्ट कया आहिनि ऐं असां तव्हांखे ॾिसी सिखियो आहे, पर असां हिते कांग्रेचुलेट कंदासीं न सिर्फ़ु अमर खे पर पूरी पीरज़ादो फैमिली आहे त हुननि पंहिंजे बाबा ते एॾो ज़बरदस्त क़िस्म जो कमु कयो आहे ऐं हिकिड़ो शानदार किताबु तरतीब ॾिनो आहे। ऐं मां सम्झां थो अनवर पीरज़ादे साहिब जी शख़्सियत खे सम्झण लाइ हीउ किताबु तमामु घणो काराइतो साबित थींदो। हिन वक़्तु असांखे हिन SLF जो ऑर्गेनाइज़र जेको असांजो दोस्त आहे नसीर, उन इहो चयो आहे त SLF जे हवाले सां बि ॿ लफ़्ज़ तव्हां पंहिंजी राय जा शामिलु कंदो त जीअं उहे असांजे हिस्ट्री में अची वञनि। त SLF जे हवाले सां तव्हां। सिंधी लिटरेचर फेस्टिवल कराचीअ में थियणु असांखे ख़ुशि बि थियणु खपे, पर इहो असांजो हक़ बि आहे ऐं असांखे इहो वॾो प्लेटफॉर्म मिलियो आहे ऐं आर्ट्स काउंसिल में मिलियो आहे। जेके बि हुन जा सरपरस्त आहिनि उन्हनि बि तमामु दिलि खोले ऐं सभिनी जे लाइ इहो ॾिनो आहे। उन में असां इहो ॾिठो त जॾहिं KLF शुरू थियो हुयो त उन में वॾे खां वॾो क्राउड सिंधियुनि जो हूंदो। सिंधी पंहिंजे फैमिलीज़ सां अचे भई बीच लग्जरी में सुबुह खां वठी मेलो मचाईंदा हुआ, पियो लॻंदो। हिते बि इहे मेला लॻणु खपनि ऐं उन में सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हिननि जी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे। उन्हनि जी छोकिरनि जी, नौजवान आहिनि छोकिरा छोकिरियूं जिन बिल्कुलु वॾी हिमत सां हीउ कमु कनि पिया। ऐं उन में कल्ह मां पंहिंजी तक़रीर में बि इहो चयो हो त हिक ॿिए खे साराहिणु सिखो, बर्दाश्त सिखो। हर कंहिं में कमियूं बेशियूं हूंदियूं आहिनि, हू अहिड़ो आहे, हू अहिड़ो आहे, असां सभु परफेक्ट आहियूं। इफ वी मस्ट फॉरगेट अबाउट इट, जस्ट मूव ऑन। तव्हांखे पंहिंजी जाइ पैदा करणी आहे, पंहिंजा क़दम ॼमाइणा आहिनि ऐं हिकिड़ी शइ हमेशह यादि रखो, गॾु आहियो सभु ॼणा त ताक़त आहियो। जे तव्हां धार धार आहियो त सभु लताड़े तव्हांखे हलिया वेंदा, ख़बर बि न पवंदव। दिस इज़ द टाइम, जस्ट गेट अप एंड बी स्ट्रॉन्ग। ऐं हिननि जी शाबस आहे, हीअ एॾी महिनत कनि पिया ऐं असांखे हिननि जी हिमत अफ़ज़ाई करणु खपे। कंहिंखे सॼूं कंहिंखे न सॼूं, डज़ इट मैटर? मूंखे न सॼूं त छा मतिलबु सभु शइ ग़लति आहे? मां हर कंहिं जाइ ते नथी पहुची सघां, पर जेकॾहिं नथा पहुची सघूं त उनखे निगेट छो कयूं? असां ई सभु कुझु न आहियूं, हिक खां हिकु ॼणो हिते मौजूदु आहे, इंतिहाई ज़हीन, इंतिहाई महिनत करण वारो। असां त वींदड़ वेही आहियूं न, असां कोन हूंदासीं। असांजी जाइ वठण वारा साम्हूं वेठा आहिनि, नौजवान आहिनि, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे, ऑर्गेनाइज़र्स जी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे, जंहिं प्लेटफॉर्म ॾिनो उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे, पंहिंजो पाण ते एतमाद हुअणु खपे। SLF यकीननि 5 साल थिया आहिनि, उन्हनि पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त पैदा कई आहे, उहा जारी रहणु खपे। उन्हनि खे मां सम्झां थो इन्हनि सभिनी दोस्तनि लाइ हिकिड़ी ताड़ी त ज़रूरु हिमत अफ़ज़ाई लाइ वॼाइणु खपे। ऐं मैडम तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त उत्साह ॾियणु खपे ऐं इनकरेजमेंट ॾियणु खपे टीम SLF खे। असां जस्ट ॾियूं था। अमर, तव्हां बि मुख़्तसर 2 मिंटनि जो कमेंट SLF जे हवाले सां ॾींदो। SLF असां पहिरियों ॾिठो त KLF थींदो हो त उन में सिंध वारा इहो चवंदा हुआ त हिन में सिंधियुनि जी ओतिरी नुमाइंदगी नथी थिए ऐं इहो ख़्वाबु लॻंदो हो त छा सिंध लिटरेचर फेस्टिवल बि थी सघे थो। त तॾहिं इहो आसिफ़ फरकी KLF कंदो त इहो मुमकिन न लॻंदो हो त सिंध लिटरेचर फेस्टिवल कीअं थींदो कराचीअ में। पर जॾहिं उहो थियो वाकई 2016 में त इहो हिकिड़ो ख़्वाबु हो सॼी सिंध जो ऐं उनखे हे दोस्त कंसिस्टेंटली हलाइनि था। ऐं मेला जॾहिं थियनि था न त पोइ उन में इहो एक्सपेक्टेशन जीअं मैडम बि चयो त इहो पॉसिबल न आहे त सॼी सिंध हिकु फेस्टिवल में अची वञे, पर इहो ऑनगोइंग प्रोसेस आहे। 1 साल 2 साल पोइ तव्हांजो वारो कॾहिं न कॾहिं ईंदो ऐं मेरिट ते ईंदो, त उन लाइ इंतज़ारु करणु खपे। पर मजमूई तौर ते एफर्ट खे ॾिसणु घुरिजे। अयाज़ मेलो हुजे, SLF हुजे, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हुजे, अनवर पीरज़ादो मेलो हुजे, केतिरा ई या KLF हुजे, इहा हिकु मस्बत सरगर्मी आहे। ये दोस्त कुझु कंट्रीब्यूट था कनि। ज़ाहिर आहे जेकॾहिं 150 स्पीकर्स आहिनि त उहे कीअं न मयारी हूंदा। उन्हनि 150 मां तव्हांजे लेवल ते के 50 हलंदा हूंदा, पर इहो ऑर्गेनाइज़र्स खे या अथॉरिटी हूंदी आहे त उहो हिकिड़ो पंहिंजो ठाहे सघनि रोल मॉडल ऐं ज़ाहिर आहे उहो सिंध खे रिप्रेज़ेंट था कनि ऐं इन खे पॉज़िटिव वठणु घुरिजे।
वॾी महिरबानी अमर। यकीनन SLF टीम जेका आहे ऐं उन में जेके बि दोस्त आहिनि, असांजो दोस्त अली आकाश बि हिते वेठो आहे, इब्तिदाई तौर ते HLF हुजे या SLF हुजे, उहो बि उन्हनि जे ख़ासि तौर ते बुनियादी तौर ते उन्हनि दोस्तनि मां रहियो आहे जिन्हनि इन जो पायो विधो। हीउ 5 SLF आहे ऐं हिते सॼी सिंध गॾु थिए थी। मुख़्तलिफ़ सिंध जा अदीब, मुख़्तलिफ़ फाइन आर्ट्स शोबनि सां तालुक़ु रखंदड़ जेके शख़्सियतूं आहिनि उहे गॾु थियनि थियूं। सवेर जॾहिं नसीर सां गुफ़्तगू थी इन हवाले सां त हू ज़हनी तौर ते इन लाइ तयारु आहे त जॾहिं असां कमु कयूं था त पोइ असांखे ॻाल्हियूं बि ॿुधणियूं आहिनि ऐं यकीनन जेको बि माण्हू कमु करे थो उहो ॻाल्हियूं ॿुधण लाइ तयारु रहे, उहे ॻाल्हियूं ॿुधंदो रहे ऐं पंहिंजो कमु बि कंदो रहे। मां सम्झां थो असांजूं नेक तमनाऊं ऐं मोहबतूं आहिनि। मैडम तव्हांजी तमामु घणी महिरबानी, अमर तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जिन असांखे सुठे तरीक़े सां वेही ॿुधो। अयास जे हिननि सिटुनि सां असां पुॼाणी कयूं था त जे तूं मूंखे कोन मञींदे मूंखे का परवाह न आहे, ऐं सुभाणे लाइ लिखां थो जेको नेठि त अचिणो आहे मूं ते मेड़ो मचणो आहे। वॾी महिरबानी। जी मैडम। आख़िरी कॉमेंट इहो आहे त कमु कंदव तॾहिं त ॿुधंदव न, इन मतिलबु तव्हां जीअर आहियो, तनक़ीद बि थींदी। सिर्फ़ु तव्हांखे इहो करिणो आहे त उनखे ॿुधो, जाइज़ तनक़ीद आहे त पाण सुधारियो, नाजाइज़ आहे त इग्नोर इट, डज़ंट मेक मच डिफरेंस। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।